नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी ज़िला इंतज़ामिया पारां कश्मीर सां यकजहती तौर कारे ॾींहं जे मौके ते रैलियुनि जो बंदोबस्त कयो वियो। जम्मू व कश्मीर ते गैर कानूनी कब्ज़े दौरान कश्मीरियुनि ते भारतीय ज़ुल्म खे निर्वार करण लाइ अॼोके ॾींहं खे कारो ॾींहुं करे मल्हाइण लाइ ज़िला इंतज़ामिया मटियारी पारां रैलियूं कढियूं वयूं। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल मजीद ज़ोरानी जी क़यादत में हिकु मरकज़ी रैली कढी वई, जंहिं में DHO इरशाद कुरैशी, डॉक्टर राम लोहाणो, ज़िला एजुकेशन ऑफिसर गुलाम सरवर मल्लाह का सवाइ अवाम जे वॾी तइदाद शिरकत कई। रैली में शिरकत कंदड़नि खे खिताब कंदे AC मटियारी चयो त हक़ ख़ुदारियत कश्मीर जो बुनियादी हक़ आहे, जेको अक़वाम मुतहदा जे करारदाद मुताबिक़ खेनि मिलणु घुर्जे। हिन चयो त 27 अक्टूबर खे कारो ॾींहुं करे मल्हाइण जो मक़सद सिर्फ़ भारतीय हुकूमत खे इहो पैगाम ॾियणु आहे त पाकिस्तान हर फोरम ते मासूम कश्मीरियुनि जी हिमायत जारी रखंदो। हिन वधीक चयो त भारत ताक़त जे इस्तेमाल सां कश्मीरियुनि जे आवाज़ खे दॿाए नथो सघे। ॿिए पासे हाला ऐं सईदाबाद में कश्मीरियुनि सां यकजहती जे हवाले सां रैलियूं असिस्टेंट कमिश्नर नवीद मीरानी ऐं सलमो अयूब जे क़यादत में कढियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।